नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त ताज़ो ॾेरकी लॻ खिंजरो गुलाब चौक जे रवासी शबीर शर खे ॾेरकी पुलिस बिला जवाज़ ओबाड़ो शहर मां गिरफ़्तार करे वञी कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे ॿिन्ही ॼंगनि जे गोॾनि में गोलियूं हणी छॾियूं आहिनि। ज़ख़्मी खे ॾिसण लाइ उते पहुतल शर बिरादरी जे सरदार MPA मीर शहरयार ख़ान शर समेत शर बिरादरी जे माण्हुनि खे कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारींदड़ बदमस्त SHO ॾेरकी इस्पताल अंदरि ज़ख़्मी जी इयादत करण खां बि रोकियो आहे ऐं पुलिस शहर बिरादरी जे माण्हुनि ते अंधाधुंध फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ सिंध समेत मुल्क में रहंदड़ शर बिरादरी जे माण्हू सख़्त कावड़ जी लहर छायल समूरी सिंध जे नंढनि वॾनि शहरनि सखर वर्कशॉप खैरपुर सांगर ठरी मीरवा समेत खिपरो में एहतजाजनि जो सिलसिलो रखियो वियो। इन हवाले सां शर बिरादरी जे सरदार रईस करीम बख्श खान मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त ॾेरकी जे बदमस्त SHO खे हटायो, मथसि केस दाख़िल करे जेल भेड़ो कयो वञे। ॿी सूरत में शर बिरादरी जा माण्हू रोडनि ते अची वेंदा जंहिंखे संभालण इंतज़ामिया जे वस जी ॻाल्हि न हूंदी। हिननि वधीक चयो आहे त SHO जे ख़िलाफ़ कटी वञे ऐं शर बिरादरीअ खां पूरी का माफ़ी वरिती वञे ऐं उनखे अपील कंदासीं इन SHO खे हटायो त चारी खे गिरफ़्तार करे लाकअप कयो वञे। अगरि जे न त असां पूरी शर बिरादरी रोडनि ते निकिरी ईंदासीं पोइ कंट्रोल खां ॻाल्हि ॿाहिरि हूंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।